जी दोस्तों, ये है यूनाइटेड नेशंस जी ऑफिस अक़वाम मुत्तहिदा जी हेड ऑफिस है। ते बीठा हूँ असां अक़वाम मुत्तहिदा जी। साईं, अक़वाम मुत्तहिदा जी माना ये हेड ऑफिस ही है मेन। वाह वाह, स्विट्जरलैंड में भी है। ये न्यूयॉर्क में जेका मुझे पुठियां तव्हां ॾिसी रहिया आहियो यूनाइटेड नेशन, सभिनी मुल्कनि जा ईंदा आहिनि प्रेसिडेंट यूनाइटेड नेशन में। जो असां क्लिप भी ठाहीसीं त वज़ीर आज़म ने क्या तकरीर की है, हा उहा हिते तकरीर कई हुई। ज़ुल्फ़कार क़ादरी साहब असां गॾु आहिनि। साईं माशाल्लाह, तव्हां ॾाढा सुठा कॉलम बि लिखंदा आहियो ऐं गॾियल क़ौमुनि जी बिल्डिंग जे ॿाहिरां हिन वक़्तु असां बीठा आहियूं। अक़वाम मुत्तहिदा जेके चवंदा आहियूं उर्दू में, यूनाइटेड नेशंस, न्यूयॉर्क में बीठा आहियूं। छा चवणु चाहींदो, छा पैगाम ॾियणु चाहींदो एक्चुअली दुनिया खे? अॼु खां तक़रीबन 70 साल अॻु में दुनिया जे मुख़्तलिफ़ क़ौम हिनखे मुल्कनि गॾिजी हिकिड़ो जेको आहे चओ त दुनिया जे अंदरि जेको सो मुल्कनि जे मामलनि खे हल करण जे लाइ असां यूनाइटेड नेशंस जो क़याम अमल में आणियूं ऐं यूनाइटेड नेशंस जो क़याम अमल में आयो ऐं उन खां पोइ उनजो हेड क्वार्टर जेको आहे सो अमेरिका जे शहर न्यूयॉर्क में जेको सो रखियो वियो। पर उनजो इहो थियो त उते वरी जेको सो जेके जीअं असां वटि सिंध में भोतार आहिनि जेके जीअं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि वेठा आहिनि, सॼी सिंध जे अंदरि भोतार को राज आहे। ईअं ई हिते बि भोतार को राज आहे ऐं कुझु मुल्कनि खे जेको सो वीटो हासिलु आहे। उहे का बि करारदाद अचे थी मज़लूम क़ौमुनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ, त उहे भोतार जेकॾहिं चाहिनि त उनखे वीटो करे छॾनि। वीटो जो मतिलबु आहे त हाणे उन ते ॻाल्हाए नथो सघिजे, माना हली वई ॻाल्हि ई। त हिते जेको सो अॼु मां मौजूदु आहियां सोराब सूमर सां ऐं मां इहो ॿुधाईंदुसि त हिन निज़ाम खे तब्दील करिणो पवंदो। जेके उहो इदारो जेको मज़लूम क़ौमुनि खे इंसाफ़ नथो ॾेई सघे, जेको उन्हनि जे दर्द ऐं दुखनि जो जेको आहे सो मदाओ नथो करे सघे, त अहिड़े जेको सो इदारे जे क़याम जो सिर्फ़ु इहो ई आहे त रुॻो रस्मनि हिकिड़ी इमारत आहे, बिल्डिंग आहे, जिथे जेको आहे सो चङनि मुड़ुसनि जी जेको आहे सो चङा मुड़ुसी आहे, दादागिरी आहे, उहे वेठा आहिनि। ऐं आम जेको मज़लूम क़ौमूं सॼी दुनिया जे अंदरि जेके से पुकारनि थियूं, ॿाॾाइनि थियूं, कुझु बि नथो थिए। महिरबानी सोराब सूमरो जे वी लॉग सां, ज़ुल्फ़कार क़ादरी, न्यूयॉर्क।